असां वटि स्किल बेस्ड एजुकेशन घटि आहे, वोकेशनल एजुकेशन। क्वाइंट एजुकेशन जा जेके बि फंड रेज़िंग मैकेनिज़म्स आहिनि उन्हनि जी जेका सप्लाई चेन आहे, माना पहिरियों स्टेप, ॿियो स्टेप, टियों, चोथों, पंजो, त टे चौथे स्टेप में असीं अची था वञूं रिसाइकलिंग मैकेनिज़म में। ओके, रिसाइकलिंग मैकेनिज़म जे जॾहिं अंदरि अचूं था त उते हाणे सिंध जे अंदरि सिर्फ़ु 4 ज़िला खणो त तव्हां वटि 40 लख जे लॻभॻि नोटबुक्स, इस्तेमालु शुदा नोटबुक्स मार्च खां मई ताईं ॿ थी करे, टे थी करे ज़ाया था थी वञनि। असीं पंहिंजी मैथोडोलॉजी जे अंदरि पेपर रिसाइकलिंग प्लांट में वेंदासीं अॻिलनि 3-4 सालनि जे अंदरि, ऐं सिंध जो माण्हू ऐं पाकिस्तान जो माण्हू इनशाला उन में सपोर्ट रहंदो। रॉ मटीरियल गॾु करणु इंडिविजुअल्स खां उहो क्वाइंट एजुकेशन गॾु करण खां पोइ हिकिड़ो साइंटिफिक तरीक़े सां, ऑर्गेनाइज तरीक़े सां उन पेपर खे, यूज़्ड पेपर खे वाइट पेपर में खणी ईंदासीं।